खैरपुर रिपोर्टर रजीब अली लुंड। अस्सलाम वालेकुम। माहवारी भेण MNA डॉक्टर सैयद नफीस अरशाद जिलानी DC खैरपुर तालुक खैरपुर सदर हाजी मोहम्मद सलेमान खान कटोहर जनरल सेक्रेटरी अतीक रहमान फलपोटो चेयरमैन यूनियन काउंसिल शादी शहीद फकीर शेर अली डेथो सदर यूनियन काउंसिल शादी शहीद दीदार हुसैन कटोहर सेक्रेटरी यूनियन काउंसिल शादी शहीद सैयद अजहर अली शाह तमाम सभिनीनि के UC शादी शहीद जे ग़रीब आवाम जो निमाणो अर्ज़ात UC शादी शहीद में मच्छरन जो अज़ार वधी वियो आहे। महिरबानी करे UC में मच्छर मार स्प्रे कराए ग़रीबन मां बेचैनी ख़त्म कयो। अगर UC शादी शहीद में मच्छर मार स्प्रे न थियो तो UC शादी शहीद जो गरीब अवाम मलेरिया जड़ी बीमारी में मुब्तला थी वेंदो। इन महंगाई में गरीब अवाम पंहिंजे बचन जे पेट पालण में पूरा नथा पवन त हू मलेरिया जड़ी बीमारी जो इलाज कीअं कराए सघंदा। खुदारा UC शादी शहीद में मच्छर मार स्प्रे कराए गरीब जो क़ीमती जानियूं बचायूं वञनि, वरी मच्छरदानियूं ॾिनियूं वञनि, पर मुंहिंजे ख़्याल में त सॼे UC में मच्छरदानियूं पूरियूं न पवंदियूं। सो महिरबानी करे UC में मच्छर मार स्प्रे करायो। अर्ज़दार दी छाड़े दी शादी शहीद दी आबाद दी पमवाड़ी जो गरीब अवाम। गुलाम मिर्ज़ा कटोहर UC शादी शहीद तालका खैरपुर।